वज़ीर-आज़म की सदारत हेठ ईरान अमरीका ॻाल्हियुनि ॿिए दौर जे हवाले सां मुशावरती इजलास थियो आहे। इजलास में परॾेही वज़ीर इसहाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी समेत आला अख़्तियारनि शिरकत कई। ज़रियत मूजिबि इजलास में ईरान पारां ॻाल्हियुनि खां इनकार बाद पैदा थियल सूरतहाल ते गौर कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अमरीकी ईरानी सफ़ीरनि सां कयल मुलाक़ातुनि बाबति वज़ीर-आज़म खे इत्माद में वरितो। पाकिस्तान पारां ईरान अमरीका विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर यकीनी बणाइण जो अज़म कयो वियो, जॾहिं त ईरान जी ॻाल्हियुनि में शिरकत खे यकीनी बणाइण लाइ राब्ता जारी रखण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर-आज़म जी सदारत हेठ ईरान अमरीका ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जे हवाले सां मुशावरती इजलास जारी आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर-आज़म जी सदारत हेठ ईरान अमरीका ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जे हवाले सां मुशावरती इजलास थियो आहे। इजलास में परॾेही वज़ीर इसहाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी समेत आला अख़्तियारनि शिरकत कई। ज़रियत मूजिबि इजलास में ईरान पारां ॻाल्हियुनि खां इनकार बाद पैदा थियल सूरतहाल ते गौर कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अमरीकी ऐं ईरानी सफ़ीरनि सां कयल मुलाक़ातुनि बाबति वज़ीर-आज़म खे इत्माद में वरितो। पाकिस्तान पारां ईरान अमरीका विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर यकीनी बणाइण जो अज़म कयो वियो, जंहिं ते ईरान जी ॻाल्हियुनि में शिरकत खे यकीनी बणाइण लाइ राब्ता जारी रखण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। वज़ीर-आज़म जी सदारत हेठ ईरान अमरीका ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जे हवाले सां मुशावरती इजलास थियो आहे। इन इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तज्ज़िये निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, अपडेट कीजिएगा, ये जो इजलास हुआ है वज़ीर-आज़म की ज़ेर सदारत में। जी निदा, जो सूरत हाल इस वक्त बन चुकी है उस तमाम तर सूरत हाल का जायजा लेने के लिए वज़ीर-आज़म शहबाज शरीफ की ज़ेर सदारत एक आला सतह का इजलास हुआ, जिसमें ईरान अमेरिका मुज़ाकरात के दूसरे दौर के हवाले से जो है वो तमाम अमूर का तफसील के साथ जायजा लिया गया। वज़ीर दाखिला, वज़ीर खारजा, वज़ीर इत्तलात समेत दीगर आला हुकाम ने इस इजलास में शिरकत की है और वज़ीर दाखिला ने अमरीकी और ईरानी सफ़ीरों से आज उनकी जो मुलाकात हुई उस पर वज़ीर-आज़म को एतमाद में लिया, जबकि पाकिस्तान ने इस अज़म का इरादा किया है कि ईरान अमरीका मुज़ाकरात के इनेकाद को यकीनी बनाया जाएगा और ईरान की मुज़ाकरात में शिरकत को यकीनी बनाने के रवाबत जारी रखने पर भी इत्तफाक किया गया। पाकिस्तानी क़यादत पर उम्मीद है कि ईरान जो है वो इन मुज़ाकरात में शिरकत लाजमी करेगा। जी बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।